ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं राणे ओटे जे भाउ क़ुर्बान खे जेको आहे त ॿधी ऐं तशद कयो आहे। दोस्तो, रबन ऐं राणो तमामु सुठे अंदाज़ में किरदारु अदा करे रहिया आहिनि ॿई भाउर। दोस्तो, जंहिंजा किरदार आहिनि तमामु बहितरीनु ऐं सुठो मज़ा जा किरदारु अदा करे रहिया आहिनि। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में वॾेरे गफ़ार ख़ान ग़ुलाम जे चवण ते ओठिरनि जे घर ते हमिलो करे ऐं ओठे खे गोली हणाई ग़ुलाम जे चवण ते। दोस्तो, हिन वक़्तु ग़ुलाम परेशान आहे ऐं त हीउ मां छा कयो आहे। हिक पासे खां त ओठे वारनि जो ख़तरो आहे ग़ुलाम खे, ॿिए पासे खां रईस गफ़ार ख़ान जो। जीअं ओठो रईस गफ़ार ख़ान खे ॿुधाईंदो त ग़ुलाम पैसनि जे लालच में अची ही सभु कमु कया आहिनि, हुनखां बाद में जेको आहे वॾेरो गफ़ार ख़ान अहिड़ी सज़ा ॾींदो ग़ुलाम खे त ग़ुलाम जेको आहे अहिड़ो क़दम तो छो खयो हुयो, पैसनि जी लालच में अची तो पंहिंजे भेण खे बि खपाए छॾियो। दोस्तो, हिन वक़्तु रबन ऐं राणो ग़ुलाम खे ताना हणण करणु शुरू करे छॾियो अथनि त तूं हिकु लालची माण्हू आहीं, लालच में अची तो पीउ ऐं माउ पंहिंजी भेण खे मारियो आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी तमामु बहितरीनु ड्रामो आहे जेको फरज़न मलिक जो जी डायरेक्टरी में ड्रामो हली रहियो आहे ऐं हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग अनक़रीब शुरू थियण वारी आहे ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। ॾिसण विसारजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध TV चैनल ते। दोस्तो, उमेद कयां त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।